सुभान खोसो। नाज़रीन, सिंध सरकार कराची में ट्रैफ़िक जो नओं निज़ाम मुतारिफ़ कराए छॾियो आहे। हाणे ट्रैफ़िक पुलिस जा जेके ऑफिसर्स उहे हाणे चालान न कंदा। हाणे कैमरा जी अखि पहिरियां जेको ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ माण्हू आहे उनखे पंहिंजी कैमरा में जेको अखि उहा क़ैद कंदी, उनखां पोइ उन जेको चालान आहे उहो घर पहुचायो वेंदो। हाणे ज़रूरत आहे, छाकाणि त ट्रैफ़िक जा जेके हादसा थियनि था उन सबबि जेके इंसानी जानियूं आहिनि उहे ज़ाया थियनि थियूं। उहे माण्हू जेके अस्पतालनि में नथा पहुची सघनि, ट्रैफ़िक जो रश आहे, कोई निज़ाम नज़र न ईंदो आहे। बहितरी जी ज़रूरत आहे, पर शहरनि जी इहे शिकायतूं बि आहिनि त हिकु त जेके रोड रस्ता उहे मुकमल तौर ते उखड़ियल आहिनि, हंधा हंधा जेके रोड उहे तबाह आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु जेके चालान करण जो तरीक़ेकार रखियो वियो आहे। मिसाल तौरु नई जेका नंबर प्लेट आहे उन लाइ शहरनि जो चवणु आहे त हुननि केतिरे अरसे खां अप्लाई कयो आहे, लेकिन उहे जेको आहे त नंबर प्लेट्स उन्हनि खे नथियूं ॾिनियूं वञनि। ऐं जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे न मिलंदियूं त जेको शहरी आहे उहो छा कंदो। पर हीउ जेको नओं निज़ाम आहे हीउ लागू थी वियो आहे। हाणे कराची जे रोडनि रस्तनि ते जेके ट्रैफ़िक पुलिस जा एहलकार उहे शहरनि खे न रोकींदा। इहो निज़ाम केतिरो फ़ाइदेमंद साबित थी सघे थो, गुज़िरियल ॾींहं खां लागू थियो आहे, हिन वक़्त ताईं कहिड़ी सूरत हाल आहे, इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे अब्दुल्ला सोलंगी साहिब आहिनि, रिपोर्टर आहिनि कराची जा। कुझु देरि में पीर मोहम्मद शाह DIG ट्रैफ़िक आहिनि, उहे असांखे जॉइन कंदा। उन सां गॾु गॾु मोहम्मद फारूक साहिब आहिनि, MP आहिनि जमायत इस्लामी जा, उहे असांखे जॉइन कंदा। अब्दुल्ला साहिब, हीउ नओं जेको निज़ाम आहे ट्रैफ़िक जो उहो मुतारिफ़ थी वियो आहे, हिन वक़्त ताईं केतिरा जेके चालान आहिनि उहे थिया आहिनि, छा सम्झो था त हीउ जेको नओं निज़ाम आहे हीउ केतिरो फ़ाइदेमंद साबित थी सघे थो? बिल्कुलु सुभाणे हिन वक़्त ताईं जेके चालान आहे जेको नओं अॼु खां शुरू थियो आहे, तक़रीबन उनखे 8 खां 10 कलाक थी चुका आहिनि। उन में हिन वक़्त ताईं 2200 खां वधीक चालान थी विया आहिनि, जंहिंमें रांग वे जो चालान आहे ऐं कारनि शीशनि जो चालान आहे, उन सां गॾोगॾु लैन ते न हुजण जो चालान आहे, ओवरटेकिंग आहे, गैर क़ानूनी जॻह ते या गैर पार्किंग वारी जॻह ते उते पार्किंग करण वारो चालान आहे, मुख़्तलिफ़ चालान आहिनि। ऐं सीट बेल्ट जो चालान आहे, तमामु घणो सीट बेल्ट जो चालान आहे। उहे उन चालाननि ते जेको हिन वक़्तु चालान थी चुका आहिनि, 2200 खां मथे जेको चालान थी विया आहिनि। ऐं तक़रीबन उन्हनि जी जेके इनकम ॿुधाई थी वञे त जेके उनजी मालियत आहे 2200 चालाननि जी हिन वक़्तु पहिरियों 6 कलाकनि जो ॿुधायो वियो त 1.25 करोड़ आहे, पर हिन वक़्तु 2 करोड़ खां वधीक तक़रीबन लॻभॻि इहो अमाउंट थी चुको हूंदो। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ॾिसो हिन वक़्तु जेकी हिन नओं चालान सिस्टम मुतारिफ़ करायो आहे, बहितरी आहे, सॼी दुनिया अंदरि जिदत अचे थी पई ऐं असां बि टेक्नोलॉजी ॾांहुं वधूं पिया, पर उनखां बहितर हिननि थोरो तकिड़ो सिस्टम कयो आहे, छाकाणि त अञा ताईं असां वटि रोड रस्ता अञा ताईं तरक़ियाती कमनि जे वर चढ़ियल आहिनि, त तरक़ियाती कम थी रहिया आहिनि, पोइ सुस्त रफ़्तारी सां थी रहिया आहिनि। कीअं बि बहरहाल तव्हां शहर ऑफिस खां सवाइ ॿियो को रोड ॾिसो, यूनिवर्सिटी रोड हुजे या ॿिया जेके वॾा वॾा रोड आहिनि उहे हिन वक़्तु बिल्कुलु टुटल फुटल आहिनि। उन्हनि ते मुख़्तलिफ़ जेके डाइवर्शन ॾिनल आहिनि, पाणी बीठल आहे, भॻल आहिनि, पुलियूं आहिनि, माण्हू ॾाढो ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं ॿिए पासे तव्हां वटि एक्साइज़ जो सिस्टम अहिड़ो आहे जेको तव्हां मुतारिफ़ करायो आहे त जेके नंबर प्लेट्स हुजनि उहे अजरक वारी हुजनि ऐं उन्हनि में ओरिजिनल हुजनि, छाकाणि त जेकॾहिं कैमरा उहा ट्रैक न कंदी ऐं ट्रेसिंग न थियण ते जेको आहे तव्हां त चालान थींदो ॿी का नंबर प्लेट हणण सां। हाणे उहे नंबर प्लेट्स हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में जेके अञा ताईं पेंडिंग्स में आहिनि, पैसा बि मिली चुका आहिनि ऐं बायोमेट्रिक बि थी चुका आहिनि उन सिस्टम तहत। हाणे उहे रेगुलर अञा ताईं न थी सघियूं आहिनि। हाणे रजिस्ट्रेशन वारो प्रोसेस, रोडनि वारो प्रोसेस, इन्हनि खे ॾिसी करे हिन वक़्तु जेको चालान वारो सिस्टम आहे मां सम्झां त उहो हिन लाइ आवाम लाइ अज़ाब बणियल आहे। छो जे करे हिन वक़्तु जेके बि चालान थिया आहिनि, अॼु जेके चालान थिया आहिनि 2200 चालान जेके मां ॿुधायुमि, मुख़्तलिफ़ जेके वायोलेशन ते थिया आहिनि, जेके ख़िलाफ़ वर्ज़ी थिया आहिनि, उन्हनि मां हिन वक़्तु बि कंहिं बि माण्हू खे ख़बर न आहे त छा हू चालान जी ज़द में अची वियो, छा हुन ते बि चालान थियो आहे। जॾहिं माण्हू खे ख़बर न पवंदी त माण्हू पंहिंजी दोस्ती कीअं कंदो। हाणे उहे चालान त थी विया आहिनि ऐं चालान ऑनलाइन थिया आहिनि, उहे चालान निकिरंदा, प्रिंट थींदा, प्रिंट थियण खां पोइ उहे पोस्ट ऑफिस वेंदा ऐं पोस्ट ऑफिस खां पोइ वरी उहे उन्हनि एड्रेसिस ते वेंदा जंहिंजे नाले ते गाॾियूं आहिनि। हाणे कराची में तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 50% खां मथे जेके माण्हू उहे आहिनि जेके गाॾियूं हलाइनि था पिया, उहे उन्हनि जे नाले ते ईंदा आहिनि। बिल्कुलु ऐं उन्हनि खे ख़बर न आहे त मुंहिंजो चालान किथे थी वियो, मां कहिड़ी वायोलेशन ते मुंहिंजो चालान थियो आहे। ऐं उनखां पोइ उहो चालान हाणे पोस्ट ऑफिस वेंदो ऐं वेंदो वरी उन ॾे जंहिंजे नाले ते गाॾी आहे। ऐं उहा पोइ एड्रेस तव्हां सम्झो था कराची जेको शहर आहे उन में सॼी मुल्क जा माण्हू आहिनि ऐं उनजी एड्रेस पंजाब बि आहे, त इस्लामाबाद बि आहे, त KPK बि आहे, त लाड़काणे में जो बि आहे, त माण्हू हर शहर जो माण्हू हिते रहे थो पियो। उनजी एड्रेस उनजी जेकी रजिस्ट्रेशन आहे एक्साइज़ वटि
उन एड्रेस ते उन्हनि जो जेको चालान वेंदो। हाणे पोइ इस्लामाबाद 2 ॾींहं लॻनि 4 ॾींहं लॻनि उते पहुचंदो, KPK जे जेके सवात जे माण्हुनि खे उन्हनि खे वञी पहुचंदो जंहिंजी एड्रेस आहे रजिस्ट्रेशन ते। हाणे उहो चालान उते पहुचंदो, उनखां पोइ उहे जेको आहे ॾिसंदा ऐं पोइ ख़बर पवंदी त बाबा हीअ असांजो चालान वायोलेशन थी आहे। हाणे जेकॾहिं माण्हू हिते जेको हलाए थो पियो ऐं उहो जेको ॻोठ में वेठो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त हिते बेनामी केतिरियूं गाॾियूं हलंदियूं पियूं जंहिंजी का ख़बर ई न आहे त माना हीअ कहिड़े माण्हू जे नाले ते आहे, चौकीदार ते, पटेवाले जे ते, ॻोठ जे हारी जे नाले ते अलाए केतिरियूं गाॾियूं आहिनि। हाणे हारी वटि जॾहिं चालान वेंदो त उनखे कहिड़ी ख़बर पए त मुंहिंजी कहिड़ी गाॾी ते जेको चालान थियो आहे। सो इहो चालान मुंहिंजे सम्झ में ॻाल्हि अञा न आई आहे, मुंहिंजी छा, पर कंहिं बि आवाम खे शायदि मुंहिंजे ख़ुदि पुलिस ट्रैफिक पुलिस जे माण्हू खे सम्झ में न आई आहे त माना हाणे चालान जी इहो सिस्टम शुरू थी वियो आहे, पर उहो सिस्टम हलंदो कीअं, हाणे पे कीअं थींदो, उन लाइ हिकिड़ी एप्लीकेशन मुतारिफ़ कराई वई आहे त तव्हां माना जेॾो अॼु सफ़र कयो आहे, असां पाण ख़ुदि जी ॻाल्हि था कयूं, जेकॾहिं असां सफ़र कयो आहे शाम जो असांखे एप्लीकेशन चेक करणी पवंदी त शायदि छा असां ॾे त चालान न थियो आहे को, उहा असां उते कोशिशि करे ऑनलाइन पे करे सघूं था पिया। उनखां बहितर जो माना असांजी एड्रेसिस ते को माना उहो चालान जो पर्चो अची वञे। हाणे हिन वक़्तु जेके 6.25 करोड़ खां पंहिंजो 1.25 करोड़ खां वठी 2 करोड़नि ताईं जेके चालान थिया आहिनि, उन चालान में माण्हू जॾहिं रिकवरी कंदा, माण्हू जॾहिं उहे चालान पे कंदा, पोइ ख़बर पवंदी त हीउ चालान जो जेको सिस्टम मुतारिफ़ करायो वियो आहे छा उहो सही आहे या ग़लति आहे। ॿिए तरफ़ इहो माण्हू आम तौर ते जेके ड्राइविंग करे रहिया आहिनि उन्हनि में मां हींअर रिपोर्टिंग करे आयो आहियां, उन शहरनि खां पुछा करे आयो आहियां, रोड ते बीठल शारा ऑफिसर जहिड़े रोड ते मूंखे कंहिं बि ईअं न चयो त माना गाॾी असांजे नाले ते आहे। माना तक़रीबन 17-18 गाॾियूं मूं बि पुछा कई हुन ड्राइवरनि खां। अच्छा, उन्हनि में घणो भाङे जेको आहे कराची अंदरि कंपनियूं आहिनि, अलाए केतिरियूं इंडस्ट्रियूं आहिनि, अलाए केतिरा इदारा आहिनि, इदारनि में जेके उन्हनि जी पिक एंड ड्रॉप जी सर्विसिस आहिनि उन में गाॾियूं मखसूस कराची जा कुझु इलाइक़ा इहे जेको नओं निज़ाम आहे उहो मुतारिफ़ हूंदो या मजमूई तौर ते कराची जा जेतिरा बि ज़िला आहिनि सभिनी में जेको हिकु जॻह वक़्त ते इहो लागू थी वियो आहे। ॾिसो हिन वक़्तु उन्हनि जेको मुतारिफ़ करायो आहे ख़ासि तौर ते कराची जे पोश इलाइक़नि में, जीअं डिफेंस थियो, PIB जो, तारिक रोड जो, उन्हनि रोडनि ते कैमरा हुयूं जिथे अॻु में उन्हनि जी सुठी सिग्नल सिस्टम हुयो, जिथे सिग्नल्स हुया माण्हू बीहंदा हुया हलंदा हुया। कराची जे पोश इलाइक़े में ज़रूरत हुई सेफ सिटी खे बि, ऐं उनखां पोइ फेसलेस जेके कैमरा आहिनि, कल्ह CM उनजो इफ़्तिताह बि कयो आहे, उन में काफ़ी जॻहियुनि ते लॻी विया आहिनि। कराची जे मेन रोड जेको मुख्य रोड आहे शारा ऑफिसर, उन शारा ऑफिसर ते बि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लॻल आहिनि। हाणे उते सिर्फ़ु मखसूस उन्हनि खे हिकिड़ो मॉडल तौर ते न, उते बि ॾिसो न, उते बि हिननि जे हर सिग्नल ते जेको ॿुधाए पियो वञे त हर सिग्नल ते, कराची जे हर सिग्नल ते हिकिड़ी कैमरा लॻल आहे। ठीकु आहे, उते सिग्नल जे जेकॾहिं तव्हां बीहंदव उते तव्हांखे पहिरियों कैमरा ट्रैकिंग शुरू करे छॾींदी त तव्हां नंबर प्लेट ओरिजिनल आहे जाली नंबर प्लेट लॻल आहे। ठीकु आहे, अब्दुल्ला पंहिंजी गुफ़्तगू सिलसिलो जारी रखूं था। मोहम्मद फारूक साहब आहिनि, जमात इस्लामी जा MP आहिनि, उन्हनि सां टेलीफोन लाइन ते ज्वाइन किया। बहुत शुक्रिया मोहम्मद फारूक साहब, आपने अपना कीमती वक्त निकाला, हमें टाइम दिया। अच्छा फारूक साहब, सिंध सरकार ने एक नया फैसला कर दिया है, अभी ट्रैफिक का जो निज़ाम है उसमें तब्दीली कर दी गई है। अब चालान जो शहरी खिलाफ वर्जी करेगा उसके घर पे चालान पहुंचेगा। अब ट्रैफिक के जो पुलिस एहलकार हैं वो नहीं करेंगे चालान। किस तरह देखते हैं सर इस सारे नए सिस्टम को, नए निज़ाम को? माशाल्लाह से सिंध हुकूमत ने देखें कराची को कितना तरक्की याफ्ता, कितना जदीद बना दिया है कि यहाँ पर ट्रैफिक चालान अब जो है वो कैमरे के जरिए से और जो है ऑनलाइन चालान हुआ करेंगे। और ये कराची की तरक्की की एक आला मिसाल कायम की है इन्होंने। ये असल में मैं तो ये समझता हूँ कि इनको कराची से सिवाय पैसे के हासिल करने के इसके अलावा कोई इनको काम ही नहीं है दूसरा। यानी कराची के अंदर इनको, इन्होंने वज़ीर दाखिला साहब आज कह रहे थे कि कराची में प्रॉब्लम थी। कराची में उन्होंने देखा कि 3 तलवार के पास जो है वो ट्रैफिक की बहुत बेहंगम सूरत-ए-हाल थी। पूरे कराची के अंदर उनको सिर्फ ट्रैफिक की खिलाफ वर्जी नजर आई और कराची बिल्कुल जबरदस्त है और कराची में कोई प्रॉब्लम नहीं है, कराची के सारे मसाइल हल जो हो चुके हैं। भाई आपने चालान तो इंटरनेशनल मेयार के मुताबिक कर दिया है, सड़कें यहाँ मौजूद नहीं है। यहाँ पर गांव देहात में भी यहाँ से अच्छी सड़कें मौजूद हैं, कराची से अच्छी हैं। कराची के अंदर पूरे शारा फैसल पर जो ट्रैक हैं आपके वो आपने बनवाए नहीं है सही से। एक तो अभी तक वही 40 साल पुरानी शारा फैसल है, उसके ऊपर रोज ट्रैफिक जाम के अंदर कराची वाले जो है खज्जल ख्वार होते हैं और आपको पड़ी हुई है, आप उसको तो मैनेज नहीं कर रहे हैं। आप शारा फैसल जैसी सबसे बड़ी शारा की बात कर रहा हूं मैं, वो तो आप सही नहीं कर रहे। उसके मुताबिक उसमें ट्रैफिक चलने की कोई इंतजाम नहीं कर रहे कि ट्रैफिक जाम जो रहती है हर वक्त
कराची जो है वो ट्रैफिक की जाम की इस मुसीबत से सामना करता है, इससे लोगों की जान छुड़ाएं। लेकिन आपको सिर्फ ये पड़ा हुआ है कि कराची से पैसे किस तरह कमाएं। सिर्फ 6 घंटे में, शुरू के 6 घंटे में 1.25 करोड़ रुपए के चालान हुए हैं, ठीक है, कराची शहर के अंदर। और कराची में मतलब ये है कि कराची में सारे लोग क्रिमिनल हैं, सब लोग जो है वो जराइम कर रहे हैं, सब लोग जो है गैर कानूनी काम कर रहे हैं। इनका अपना हाल क्या है? देखिए, ये मंसूबा तो फौरन मुकम्मल हो गया, बाकी सूबे के सारे जो मंसूबे हैं, K4 नामुकम्मल, PRT में रेड लाइन नामुकम्मल, ग्रीन लाइन नामुकम्मल, करीमाबाद अंडरपास नामुकम्मल, मलिर एक्सप्रेस पे नामुकम्मल, नाता खान ब्रिज 6 महीने के अंदर 12 दफा टूटा है। आपके पास है क्या? आप इस कराची को दे जा रहे हैं जो कराची से लेने की कोशिश कर रहे हैं। जो कराची की इस वक्त हाल है, आप एक ही चालान को तो छोड़ें। मैं तो ये समझता हूँ कराची वालों को इस साल और अगले साल 2 साल का मोटर व्हीकल टैक्स भी फ्री किया जाए, इनको माफ किया जाए, वेव किया जाए इनके ऊपर। क्यों? क्योंकि ये देखें, कमर की तकलीफ के अंदर, ये जो है वो साइनस की तकलीफ के अंदर इनकी गाड़ी तबाह हाल हो जाती है, सारे पैसे तो उस पर लग जाते हैं। आप कहते हैं कि जो है वो कराची वाले क्यों नहीं जो है वो हेलमेट पहन के घूमना चाहिए। गैर कानूनी काम हरगिज नहीं होना चाहिए, कोई भी सपोर्ट नहीं करता, कानून की अमलदारी होनी चाहिए। लेकिन ये सारे काम क्या कराची के शहरियों के लिए हैं? यानी कराची के हुक्मरानों के लिए, जो कराची के हुक्मरान हैं उनके लिए ये काम नहीं है कि जो है वो अच्छा मोहम्मद फारूक साहब, कानून पे अमल दरामद करें। मोहम्मद फारूक साहब, मसाइल तो बिल्कुल आप जो बता रहे हैं कि रोड रास्ते वो बिल्कुल तबाह हैं, ये तो आपकी बात वजह है। लेकिन क्या समझते हैं कि अगर वो सिंध हुकूमत का ये मौक़िफ़ है कि वो कहते हैं कि ठीक है भाई, तो कम से कम निज़ाम को बेहतर कर रहे हैं, जिद्दत दुनिया में इस तरह का निज़ाम है, तो क्या आप क्या समझते हैं किस तरह का तरीक़ेकार होना चाहिए? क्योंकि मसाइल तो कराची में ट्रैफिक की वजह से बहुत हो रहे हैं। तो दुनिया में तो देखें, दुनिया में तो तरक्की की हुई है ना। दुनिया का निजाम आप चालान का, जुर्माने का तो कर देंगे, लेकिन यहाँ पे सिग्नल सही नहीं करेंगे, यहाँ सड़कें सही नहीं होंगी, यहाँ पे जो है वो आप उनको रास्ते सही बना के नहीं देंगे। मैं कह रहा हूँ कि इस सारे जुर्माने के अंदर इनके स्टैट्स जारी करें ना कि हैवी ट्रैफिक को कितना चालान किया है इन्होंने। वो हैवी ट्रैफिक जो लोगों को, मोटरसाइकिल वालों को रोंद रहे हैं, जिन्होंने इस साल के अंदर तकरीबन 500 से ज्यादा मोटरसाइकिल सवारों को रोन दिया है, हमारे डंपर ने, हमारे वाटर टैंकर ने। लेकिन इनको इस तरफ तो इनकी कोई फिक्र नहीं। हम समझ रहे थे, लेकिन 2021 में एक सेफ सिटी प्रोजेक्ट बनना था जो अभी तक नामुकम्मल है। मैं उसको इसलिए नामुकम्मल कह रहा हूं कि उसका मुकम्मल होने के बाद कराची वालों को फायदा होना था। सही। अच्छा, ये जो 10,000 कैमरे लग रहे थे, सेफ सिटी प्रोजेक्ट के लग रहे थे। कराची के एग्जिट पॉइंट कितने हैं? 2 या 3 हैं कराची से शहर से बाहर जाने के रास्ते, 3-4 कर लें, नॉर्दर्न बाईपास को भी ले लें आप। लेकिन इस सेफ सिटी प्रोजेक्ट के जरिए से फायदा ये होना था कि कराची वालों की गाड़ियां और मोटरसाइकिलें जो चोरी होती हैं वो शहर से बाहर चले जाती हैं, कच्चे के इलाके में चली जाती हैं, या बलूचिस्तान चले जाती हैं, या ट्राइबल एरिया जहां चाहे जाती हैं, लेकिन कराची से निकल के जाती हैं। तो रोकने का कोई इंतजाम नहीं। इस सेफ सिटी प्रोजेक्ट से कराची वालों को फायदा तो कोई हासिल नहीं हुआ, कराची वालों को नुकसान हासिल होने वाला है और हासिल हो रहा है। इस कराची को इस सेफ सिटी प्रोजेक्ट के जरिए, अभी भी मैं आपको बताऊं, स्कीम 33 हो, चापैसल हो, रफायम हो, मलीर हो, गुलशन इकबाल हो, सेंट्रल हो, यहाँ से क्या होता है, यहाँ से गाड़ियां उठ रही हैं, गाड़ियां घर से बाहर से भी उठ जाती हैं, बाहर पार्किंग में खड़ी हैं, और छीन के भी बाय फोर्स जो है उनको वेपन दिखा के छीन ली जाती हैं। और मोटरसाइकिल तो आए दिन है 1251, और वो कहाँ जाती हैं इसको तो ये हमारी पुलिस और हमारी गवर्नमेंट कंट्रोल नहीं कर सकी। मैं सिर्फ एक बात कहना चाहता हूँ कि बड़ी हमारे वजीर आला साहब कह रहे थे कि ट्रैफिक चालान होगा, उसकी खिलाफ वर्जी होगी, अगर आपको चालान हो गया तो आप उसके खिलाफ अपील कर सकते हैं जाके। कौन जाके अपील करेगा इन पुलिस वालों के पास? आपने देखा है वो बड़ा वाकया जो हुआ है, भावलपुर से एक नौजवान यहाँ आया था अपनी रोटी रोजी कमाने के लिए, इरफान बलोच अपने साथियों के साथ, दोस्त और कजन्स के साथ, और उसको SIU में ले गए। उन एहलकारों ने डंडे से मार मार के, तशद्दुद कर करके उसको जहां बहक कर दिया, और अभी तक उस पर कमेटियां बन रही हैं। भाई सारी CCTV आपके SIU के अंदर भी मौजूद होगी ना। एक नौजवान जो सैलाब ज़दा इलाके से कराची इसलिए आया था कि अपनी फैमिली को सपोर्ट करे, कोई
यहाँ पे नौकरी करे, कोई कारोबार करे, कोई मजदूरी करे, सही। उस मजदूरी करने वाले नौजवान इरफान बलोच को मार दिया। ये हमारी पुलिस का किरदार है। इस पुलिस के पास जाएंगे लोग अपने चालान की जो है वो अपील करने के लिए, तो बहरहाल ये खाली कागजी बातें हैं। मैं समझता हूँ कि कराची शहर में जो है वो ट्रैफिक चालान ही नहीं, मोटर व्हीकल टैक्स को भी जो है वो 2 साल के लिए फ्री किया जाए। ठीक है। जब तक ये सड़कें नहीं बना देते हमारी गाड़ियों को और हमारी जो है फिजिक्स को नुकसान हो रहा है, उस वक्त तक कराची से जो है मोटर व्हीकल टैक्स मना किया जाए। बहुत शुक्रिया मोहम्मद फारूक साहब, आपने अपना कीमती वक्त दिया। नाज़रीन, तव्हां मोहम्मद फारूक साहब MP आहिनि जमायत इस्लामी जा, उन्हनि जी गुफ्तगू ॿुधी उहे चवनि था त भई ही जेको रोड रस्ता तबाह आहिनि, उखड़ियल आहिनि, ऐं उहे जेसीं ताईं बहितर न थियनि तेसीं ताईं ही जेको चालान वारो सिस्टम आहे हिन खे रोकियो वञे। प्रोग्राम जो जेको सिलसिलो जारी आहे। असां कोशिशि कंदासीं त DIG ट्रैफिक आहिनि पीर मोहम्मद शाह साहब, उहे असां सां जेको आहे अचनि। अच्छा अब्दुल, जेसिताईं कोशिशि कबी त शाह साहब सां राब्तो बहाल थिए, उन सां असांजो राब्तो थिए, इहो ॿुधाइजो त तव्हां जीअं ॿुधायो पिया त तव्हां शहर में वियो, माण्हुनि सां हो ॻाल्हि ॿोल बि कई, ही तव्हां गुफ़्तगू बि ॿुधी आहे जमायत इस्लामी, ईअं खणी चई सघूं था त अपोज़िशन वारी जमायत आहे कराची जी ख़ासि तौर ते। ही ठीकु आहे भई, ही जेको रोड रस्ता जेसिताईं ठहनि थो ठहनि, छा वरी माण्हू इहो चाहिनि था त उन्हनि खे इहो साॻियो ई जेको ॾियण वठण वारो जान आहे एहलकारनि जे हवाले वरी कयो वञे? बहितर आहे जेके माण्हू उते ई जान छॾाइनि था पंहिंजी। जेकॾहिं ट्रैफिक पुलिस वारा पहिरियों बीठा हूंदा, पोइ उन में जेकॾहिं को ॾियण वठण वारो जेको सिलसिलो बि हुयो, पर उन में उहो जान छुटी वेंदी ऐं ॿियो हुननि खे इंडिकेट थींदो त यार असां हिते वायोलेशन कई आहे, या जेकॾहिं पुलिस वारा रोके उनखे चवंदा तव्हांजी हीउ बि मसइलो आहे ऐं उन मसइले ते तव्हांखे जेको आहे चालान थींदो, ऐं चालान कंदा हुया या वरी पोइ जेको बि मामिलो थींदो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हिननि मामलनि में ख़बर ई नथी पए त चालान किथे थियो असांखे, ऐं पुलिस वारा बीठा बि न आहिनि, ऐं माण्हुनि खे फील नथो थिए जेसिताईं चालान अचे, चालान खां पोइ वरी उनखे इंडिकेट कनि, वरी जॾहिं चालान पे कराइणु वञे या बहस करे त मुंहिंजो चालान किथे थियो, मां हिते बीठो ई हुअमि, असांजा माण्हू अहिड़ा भला आहिनि न जेको माना तव्हांखे इज़ीली चई छॾींदा त भाई ठीकु आहे मां वायोलेशन कई हूंदी, उते तव्हां बहस कंदा त भाई किथे चालान थियो असांजो, उहो असांखे ॾेखारियो, मां त हुयो बि न हिते। हाणे जेको मालिक न हूंदो बाक़ी जंहिंजे नाले ते गाॾी आहे उहो मालिक हूंदो ई न, त उनखे ख़बर बि न हूंदी न त मुंहिंजो चालान किथे थियो आहे, भाई गाॾी जंहिंजे हवाले कई आहे उनखे जॾहिं ॾींदा। बहरहाल हाणे ॻाल्हि इहा आहे त माना इन में थोरो अवेयरनेस जो ज़रूरत आहे। अवेयरनेस ॾिसो, जिदत आणणु घुरिजे, पर हुन में तव्हांखे ॾिसो अवेयरनेस इहो मतिलबु त तव्हांखे जंहिं ट्रैक ते हलणो आहे, तव्हां पहिरियों जेके ड्राइविंग लाइसेंस तव्हां इशू था कयो, जारी था कयो पियो, तव्हां उन्हनि खे त ॿुधायो त तव्हांजी ट्रेनिंग कीअं थींदी। तव्हां फास्ट ट्रैक ते हले त पियो मोटरसाइकिल, जंहिंखे हलो ई न आहे मोटरसाइकिल खे, त तव्हां फास्ट ट्रैक ते हलो, ऐं जेको विचों ट्रैक आहे मीडियम ट्रैक ते हले पियो, उन ते गाॾियूं हलनि थियूं पियूं, उन ते हले त मोटरसाइकिल या रक्शो थो हले पियो। हाणे उन्हनि ते जॾहिं तव्हां स्लो थींदव त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको फास्ट ट्रैक ते मोटरसाइकिल हले थो पियो, उनखे क्रॉस करण लाइ तव्हांजी गाॾी हलंदी, जॾहिं कार क्रॉस करी त माना उहा ओवरटेकिंग थी वई ऐं ॿिए लाइन ते अची वई, तव्हांखे चालान थींदो। हाणे लाइन लेन हिकिड़ो अलॻि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे जेको चालान आहे, जेको अॼु मां पाण ॾिठो आहे ऐं ॿुधो आहे, अॼु मूं ॾिठो आहे, त माना उन्हनि जी चालान जो छा मक़सदु आहे? उन चालान जो मक़सदु इहो आहे त तव्हां लाइन खे छॾे करे हाणे इन लाइन वाइज़ तव्हां पहिरियों उन्हनि खे मुहिम हलायो, ट्रैफिक पुलिस वारा बीहारियो, उन्हनि खे चयो त भाई हीअ जेको मुहिम त हिननि जी अगस्त खां वठी हले थी पई, पर उहो मुंहिंजे ख़्याल में अञा ख़ातिर ख़्वाही हुन में हिकु माण्हू सम्झी न सघियो आहे। ऐं हिन वक़्त ताईं मां दावा सां चवंदुसि शहर कराची जो शहरी इन ई चालान खे सम्झी न सघियो आहे ऐं हुनखे ख़बर ई न आहे त असां चालान थी रहिया आहियूं। ठीकु आहे अब्दुल्ला, वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक खां पोइ कोशिशि कबी त DIG ट्रैफिक आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघूं, सम्झण जी कोशिशि कयूं हीअ जेको नओं निज़ाम आहे हीअ ख़ासि तौरु उन्हनि माण्हुनि लाइ जिन जी गाॾियूं पंहिंजे नालनि ते न आहिनि, उन्हनि जो छा तरीक़ेकार हूंदो, ख़ासि तौर ते जिन माण्हुनि खे जेको आहे एक्साइज़ मां नंबर प्लेट्स नथियूं मिलनि, उन्हनि अगरि उहो चालान थींदो त उनजो छा तरीक़ेकार आहे? वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे ताईं शुरू कंदासीं। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, हीअ जेको ई चालान वारो सिस्टम आहे इन हिकु नओं बहस छेड़े छॾियो आहे। इन मामले ते पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। असांखे पीर मोहम्मद शाह आहिनि, DIG ट्रैफिक आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। वॾी महिरबानी पीर मोहम्मद शाह साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। शाह साहिबु, हीअ जेको नओं निज़ाम आहे बहितरी जी ज़रूरत आहे, कोशिशि बि कबी त बहितरी तरफ़ वञूं, पर हिकु धुरियुनि जो ख़्यालु आहे त हीअ रोड रस्ता तबाह आहिनि, हीअ न लागू थियणु घुरिजे, उहो हिकिड़ो ॿियो बहस आहे। अॼु पहिरों ॾींहुं आहे, हीअ नओं तजुर्बो थियो आहे, कीअं सम्झो था साईं, केतिरी कामयाबी मिली आहे, छा सम्झो था त हीअ जेको नओं निज़ाम आहे हीअ जटादार साबित थींदो? जी हा, बिल्कुलु। ॾिसो, अञा त फर्स्ट डे आहे, इहे टिकट्स जनरेट थिया आहिनि, शाम जो डिलीवर थींदा, सुभाणे माण्हुनि ताईं पहुचंदा,
त निज़ाम त बहितर आहे, छो जो ॾिसो पहिरियां पुलिस ऑफिसर्स रोड ते बीही करे इहे ई टिकट्स इशू कंदा त माण्हुनि खे ख़ौफ़ न हुयो, या डॉज करे माण्हू गाॾी भॼाए वेंदा, या अहिड़ी जॻहियुनि ते उहे बीहारे ई कोन सघिबा, रश हूंदी हुई, या जिते बीठा त कुझु पैसा ॾेई निकिरी विया, सही। या अगरि चालान थियो बि त 500 रुपयनि जो चालान अगरि थियो त उन्हनि जी अखि न ॿुॾंदी हुई। बिल्कुलु त हाणे हे जेको सिस्टम आहे हिन में हिकु त इहा शइ हर कंहिंखे ख़बर आहे त ख़ौफ़ आहे उन्हनि खे त मथां कोई न कोई ॾिसे थो, माना कैमराऊं जेके आहिनि उन्हनि खे वॉच करनि थियूं पियूं। हिकिड़ो त इहो ख़ौफ़ आहे, इहो ख़ौफ़ जेको आहे उन्हनि जे अंदरि ज़िमेदारी पैदा कंदो, ऐं उहा ज़िमेदारी आहे या त बाबा ख़्याल सां गाॾी हलायूं ऐं जेके शयूं हर कोई चवे थो उनजो ख़्यालु कयूं। ऐं टियों आहे अकाउंटेबिलिटी, त बाबा अगरि मां ग़लती कई त पका हर कंहिंखे, गाॾीअ खे हाणे कैमरा त ॾिसंदी कोन, पहिरियां इहो बि हुयो माण्हुनि जो उज़ुर त मोटर साइकिल खे त हर को बीहारे थो, पर जेका सही वॾी ॻाल्हि गाॾी आहे उहा त हर क़िस्म जी जेका वायोलेशन करे स्कॉट फ्री थी वञे, त उहो बि उज़ुर माण्हुनि जो ख़तमु थी वियो। लिहाज़ा मां सम्झां थो त हिन जो इम्पैक्ट ईंदो ऐं आहिस्ता आहिस्ता ईंदो, ऐं इन्हनि कैमरानि सां त कुझु बि न थींदो, माण्हुनि जे रवैयनि खे तब्दील करण सां ई इम्प्रूवमेंट ईंदी। हर कोई चवे त अथो त ट्रैफिक सही थियणु खपे, ऐं हिते जेको आहे न माण्हू जेके आहिनि फाथा पिया आहिनि, पर उहे ई माण्हू आहिनि जेके वन वे जी वायोलेशन बि करनि था, रेड लाइट खे जंप बि करनि था, ऐं वन व्हीलिंग बि करनि था। त हाणे इन्हनि खे पाण खे पहिरियां सुधरणो पवंदो असांखे, ऐं पोइ ई असां सोसाइटी या माशरे जी ॻाल्हि करे सघंदासीं। So this is a right step in right direction and this will take roots, कुझु टाइम लॻंदो हिनखे पंहिंजी बुनियादूं वठण में। ठीकु आहे। अच्छा शाह साहिबु इहो ॿुधाइजो त अॼु के ॾींहं में केतिरा जेके चालान उहे थी सघिया आहिनि? अदा अॼोके ॾींहं जो काउंट त हींअर मूं वटि कान्हे को, जी कल्ह जेको आहे न कुझु कलाकनि में जेको 2662 चालान थिया हुया राति 12 वॻे ताईं, छो जो इहे 24 आवर्स जो काउंट आहे ऐं हुते डैशबोर्ड ते ॾिसण में ईंदो आहे। जी। त हिन महिल मां डैशबोर्ड कोन्हे को, त मे बी हिन महिल ताईं 5-6000 चालान थी चुकिया हुजनि, सही। जेके ॾिसो वायोलेशन तमामु घणियूं आहिनि। हिकिड़ी फोटो फ्रेम में 15-15 माण्हू जेके आहिनि गाड़ी बत्तीअ ते निकिरण जी करनि था पिया, ऐं उज़ुर इहो आहे त भई रोड ख़राबु आहे, भई रोड ख़राबु आहे त उहो तव्हांखे इहा शइ त नथो इजाज़त ॾे कि तव्हां जेको रेड लाइट खे जंप कयो। बिल्कुलु। त बहरहाल माण्हुनि जा रवैया आहिनि, उन्हनि खे ठीकु करण में टाइम लॻंदो, ऐं इहे टिकट्स जेके आहिनि मे बी हिन नंबर वधी बि वञे, मूंखे त बिल्कुलु आइडिया न आहे त हिन ट्रेंड कीअं वञी बीहंदो। सही। अच्छा शाह साहिबु हीअ ॿुधाइजो त अक्सर वक़्तनि ते असां वटि जीअं तव्हां रवैयनि जी ॻाल्हि कई, असां वटि गाॾी मुंहिंजे नाले ते आहे, मां खपाए छॾी, वरी कॾहिं ख़्यालु ई न कयो त भई हुन नालो चेंज करायो आहे न करायो आहे, इहे मामलात बि हूंदा। चालान गाॾी हिक जे नाले ते हुजे, चालान ॿिए ॾे हलियो वञे, उनजो छा तरीक़ेकार तइ थियल आहे साईं, त उहो कीअं पंहिंजी जान पुछराए सघे थो? अदा न सिंपल आहे, माण्हू जंहिं वटि गाॾी, ॾिसो असांजी ऐप आहे हिकिड़ी, ऐप तव्हां डाउनलोड कंदव न, जीअं ई मुंहिंजे असां सिंध पुलिस जे पेज ते वञो, उते ऐप आहे पहिरें ई पेज ते, उतां तव्हां डाउनलोड कंदव, शनाख्ती कार्ड विझंदव, तव्हां ख़बर पइजी वेंदी तव्हांजे नाले ते का गाॾी आहे या न आहे। जॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वई त फलाणी गाॾी मुंहिंजे नाले ते आहे ऐं मां वटि न आहे, त तव्हां परेशान थियो, तव्हां हिन गाॾी खे ॻोल्हियो, ऐं पोइ तव्हां पहुचो पंहिंजो एक्साइज़, उते तव्हां पंहिंजो शनाख्ती कार्ड ॾियो जंहिंखे तव्हां विकिणी हुई, पंहिंजा थंब प्रिंट्स ॾियो, ऐं नाले तव्हां लॻाए छॾियो न गाॾी। ज़रूरी त न आहे त जॾहिं तव्हां टिकट पहुचे त पोइ तव्हां परेशान थियो। हूअं बि त हे क्रिमिनल एक्ट में अगरि यूज़ थी गाॾी तव्हांजी, त तव्हां लाइ परेशानी जो बाहिस त बणंदी न, जेसि ताईं तव्हां साबित कयो त हीअ गाॾी तव्हां वटि न आहे। अच्छा साईं हीअ जेको निज़ाम आहे हिन वायोलेशंस में बि जेसि ताईं तव्हां साबित कयो। सही। अच्छा साईं हीअ जेको निज़ाम आहे हीअ त ज़ाहिर ॻाल्हि नओं लागू थियो आहे, पहिरें मरहले में मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां बि गौर वीचार कयो हूंदो त माण्हुनि खे कुझु न कुझु रिआयत हुजे, कहिड़ा जेके ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ आहिनि उहे घटि तव्हांजी नज़र में हुजनि ऐं जेके माफ़ करण जी गुंजाइश न हुजे, उनजो कुझु आहे को तरीक़ेकार तइ थियल हिन पहिरें मरहले में? ॾिसो, हिकु त असांजे वॾे वज़ीर साईं सैयद मुराद अली शाह साहिब जेको आहे न, पहिरीं टिकट सभिनी खे माफ़ी ॾेई छॾी आहे। त हिकु त हाणे कंहिं वटि बि पहिरीं टिकट ईंदी त उहा अगरि उहो माफ़ कराइणु चाहे थो पियो त हुनखे सिर्फ़ु असांजे 1915 खे कॉल करणी आहे ऐं उहा क्लोज़ थी वेंदी। त इहो मतिलबु इहो सभिनी खे छूट आहे। ॿियो असां जेको फोकस कयूं था उन्हनि वायोलेशन्स ते वधीक था कयूं जेके वायोलेशन्स ज़िंदगी खे ख़तमु करण
एक्सीडेंट अहिड़ा जेके फेटल एक्सीडेंट्स आहिनि उन जो कारण बणिजनि थियूं। जीअं वन वे जी वायलेशन आहे, जीअं ओवर स्पीडिंग आहे, जीअं वन व्हीलिंग आहे, जीअं हेलमेट जो न पाइण आहे, सही। जीअं टेलीफोन खे यूज़ करणु आहे वाइल ड्राइविंग। त इहे चंद हिकु असांजी वायलेशन्स आहिनि जिन खे असां फोकस कयो आहे। इन खां अलावा त खोड़ वॾी लिस्ट आहे 50 खां मथे वायलेशन्स जी, लेकिन टू स्टार्ट विथ असां इन ते ई फोकस कयो आहे ऐं इंशा अल्लाह ताला इन सां माण्हुनि खे एजुकेट कंदासीं ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता हर क़िस्म जी वायलेशन जंहिंमें लेन जी डिसिप्लिन आहे, सडन लेन चेंज आहे ऐं ॿियूं जेके क़िस्म जूं आहिनि माना ओवरलोडिंग आहे, गाॾियुनि जी छतुनि ते माण्हुनि खे विहारे हलाइणु आहे, इहे सभु असां हिन में पोइ इंक्लूड कंदा वेंदासीं टाइम। ठीकु आहे। अच्छा साईं, पहिरें मरहले में तव्हां चओ त ई टिकट जेका पहिरें हूंदी उन में त छूट आहे शहरनि खे, पर अक्सर शहरनि जी इहे शिकायतूं बि आहिनि साम्हूं अचनि पियूं त भई वॾे अरसे खां जेको नई नंबर प्लेट आहे उन जे लाइ अप्लाई कयो आहे, हू वञनि पिया बार बार लेकिन उनखे नंबर प्लेट न पई मिले। छा उन्हनि जे लाइ तव्हां मिसाल तौरु कंहिंखे चालान थी बि वञे ऐं उनखे ऑफिशियल तरीक़े सां नंबर प्लेट वाक़ई न मिलियल हुजे, उनजी अप्लाई बि थियल हुजे, उन जे लाइ कहिड़े क़िस्म जी का रिआयत आहे तव्हां वटि? कहिड़े क़िस्म जो ऑफिसर हूंदो, कंहिंसां हू रुजू करे? इन में असां 11 सहूलियत सेंटर ठाहिया आहिनि जी, ऐं उते तव्हां वञी करे पंहिंजो केस विड़ी सघो था। सही। उते SP लेवल जो ऑफिसर हूंदो, CPLC जा नुमाइंदा हूंदा, तव्हांजी ॻाल्हि ॿुधी वेंदी। जे तव्हांजी ॻाल्हि में वज़न हूंदो त उहा टिकट जेका आहे क्लोज़ थी वेंदी। ठीकु आहे। अच्छा शाह साहिबु, आख़िर में मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको निज़ाम आहे हीउ पाण चई सघूं था त कराची जा जेके समूरा ज़िला आहिनि उन्हनि में लागू थियल आहे या को मख़सूस इलाइक़ा आहिनि उहे वधीक फोकस में हूंदा, जेके कुझु इलाइक़ा जिते पुठिते पहले जिते सफ़ा रोडनि जी हालत ख़राबु आहे, को कैमरा जा मामलात बि हूंदा, सॼो फोकस आहे सॼो कराची या कुझु मख़सूस इलाइक़ा? न, हे जेको आहे फ़िलहाल ईस्ट आहे, असांजो साउथ आहे, सेंट्रल आहे ऐं सिटी आहे। ये 4 ज़िला आहिनि जिन खे असां फोकस कयो आहे, जिन में कैमरा लॻियल आहिनि ऐं आहिस्ता आहिस्ता इहे कैमरा वधंदियूं वेंदियूं, रोड बि ठहंदा वेंदा ऐं जिथे माना रोड जो प्रॉब्लम आहे, सिग्नल ई कोन थो हले, लेन मार्किंग ई कान्हे का, उते ज़रूरी ॻाल्हि आहे टिकट त इशू कोन थी सघंदी न। टिकट त उते ई इशू थींदी जिथे तव्हां जो रोड बि सही हुजे, जिथे तव्हांजो सिग्नल बि कमु कंदो हुजे ऐं लेन मार्किंग बि हुजे, पोइ बि तव्हां जेको आहे उनखे फॉलो न कयो त उते टिकट इशू थींदी। या वरी जीअं हेलमेट खे न पाइण, इहो हर जॻह ते लागू थींदो, या टेलीफोन ते ॻाल्हि कंदे माण्हू गाॾी हलाए या मोटरसाइकिल हलाए, इहे हर जॻह ते लागू थींदो। सिमिलरली ओवर स्पीडिंग आहे, माना 60 किलोमीटर खां स्पीड में वधीक था वञो कराची में तव्हां गाॾी ते, उहा अप्लाई थींदी। 30 किलोमीटर खां वधीक फी आवर पर आवर, त उहा वॾी गाॾी जे लाइ आहे हैवी, त उन ते उहा अप्लाई थींदी। इहे उहे आहिनि जेके अक्रॉस द बोर्ड अप्लाई थींदियूं। बाक़ी जेको आहे न, जिथे रोड टुटल आहे, जिथे सिग्नल न आहे, जिथे लेन मार्किंग न आहे, उहा असां उते बिल्कुलु बि टिकट इशू कोन कंदासीं। ठीकु आहे, वॾी महिरबानी पीर मोहम्मद शाह DIG ट्रैफिक, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। अब्दुल्ला साईं जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी, शाह साहिबु ॿुधाइनि पिया त हीअ कुझु इलाइक़ा जिते प्रॉपर हुननि जेको निज़ाम ठाहे छॾियो आहे, मिसाल तौरु कैमरा लॻियूं आहिनि, लाइनिंग कई आहे, उन्हनि इलाइक़नि में हीउ लागू थींदो निज़ाम, ॿियनि इलाइक़नि में न थींदो। हाणे सवालु इहो आहे त हीउ सॼो जेको हिकु धुरियुनि जो जेको ख़्यालु आहे, मिसाल तौरु चयो वञे थो त भई रोड रस्ता तबाह आहिनि, त छा सम्झो था त भई भले रोड रस्ता अगरि ख़राब बि आहिनि त हिकिड़ी शइ अगरि बहितर करण जी कोशिशि करे त मुंहिंजे ख़्याल में उनजी साराह थियणु घुरिजे। छा चओ था? न, उनजी साराह थियणु घुरिजे, पर ॻाल्हि इहा आहे त ॾिसो अवेयरनेस बि लाज़मी आहे न। जेको तव्हां कमु कयो था पिया उहा माना हिकिड़ो एॾे कंहिं एडवांस मुल्क जे जेको सिस्टम आहे उहो कमु था कयूं पिया। हितां माण्हू जेके आहिनि उहे एॾा पुठि ते पियल आहिनि, जंहिंखे ख़बर न आहे त यार हीअ टिकटिंग सिस्टम छा आहे, चालान छा आहे ऐं मूंखे रोड ते कहिड़ो वेणो आहे। असां वटि जेके लाइसेंस इशूज़ थिया न, उन लाइसेंस खे ट्रेनिंग ते किथे वरिती वेंदी आहे, उहे तव्हां ईअं बाईपास करे जेको वठी ईंदा आहियो, उन में तव्हांखे निशान ई ख़बर न आहे त बाबा हीअ स्टॉप रोकण जो निशान आहे, हीअ लाइन सिर्फ़ु बाइक जी आहे, हीअ लाइन जेको आहे मोटरसाइकिल पंहिंजो कार जी आहे, हीअ फास्ट रूट जी आहे। हाणे ओवर लिमिट छा आहे, या लेन ते हलणु न आहे, या सिग्नल क्रॉस करण जो छा मामिलो आहे। हाणे इहा अवेयरनेस मां चवंदो इहो जिदत वारो कमु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त पहिरियों तव्हां अवेयरनेस शुरू कयो ऐं ईअं न सिर्फ़ु पुलिस ट्रैफिक पुलिस करे, पर सिंध गवर्नमेंट जा ॿिया इदारा कनि, एक्साइज़ उहो करे त तव्हांजी ड्राइविंग करण दौरान तव्हांखे छा छा एहतियात करणु घुरिजे, ऐं सिम्बल्स जेके आहिनि ड्राइविंग जा उसूल जेके सॼी दुनिया अंदरि आहिनि त उहे सिम्बल्स आहिनि, उन में ख़बर पवंदी आहे त निशान ते फलाणो निशान आयो त माना बीहणो आहे, हलणो आहे। हाणे असां वटि ॾिसो न अञा ताईं पेडिस्ट्रन आहे ई न, त जीअं मर्दनि लाइ या के माण्हुनि लाइ बीहण लाइ
हिकिड़ो हलंदो आहे जेको ट्रैक हलंदो आहे, ॻाढ़ा पटा हूंदा आहिनि, उहो शुरूआति विच में थी हुई पर उन्हनि ते को अमल न थियो, माण्हुनि में अवेयरनेस न अवेयरनेस जो हिकिड़ो ॿियो तरीक़े आहे न, जेको साईं ॿुधाए पियो त वॾे वज़ीर साहिबु जेको ऐलान कयो आहे त भई पहिरीं जेका ई टिकट जिनखे बि जारी थींदी उन्हनि खे उहा माफ़ आहे, त उन खां पोइ त असांजे माण्हुनि खे केतिरो दुरुस्त करणु घुरिजे। उहो माफ़ करण खां पोइ त जेको आहे इहो कमु न थींदो त माण्हू सिखी वेंदो। उहो त ॾिसो न, जेके टिकट थींदी उहो पे कराईंदो, पर अवेयरनेस जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं माण्हू जेके ड्राइविंग कनि था पिया उन्हनि खे लाइसेंस तॾहिं इशू कयो वञे, हुननि खे प्रॉपर सिफारशी जेको अंदाज़ो आहे त असां जेकी लोकल शटल्स हलनि थियूं पियूं, बसियूं हलंदियूं पियूं, जेके हिक ॿिए जे माना रेस ते अॻु में पहुचण मुसाफ़िर खणण जी रेस ते क्रॉस कनि था पिया, केॾो क्लोज़ क्रॉस कंदा आहिनि, ऐं उन्हनि खे अचानक तव्हां फास्ट ट्रैक खां हीअं वञी ॾिसंदो त वञी पहिरियों जेको आहे स्टॉप ते बीहंदा ऐं ख़बर ई न पवंदी त भई हे किथां गाॾी अची वई आहे। इहे जेके लोकल बसियूं आहिनि उन्हनि ते चालान थियणु घुरिजे, जिन जी माफ़िया आहे वॾी हिते जंहिंमहिल, ऐं हुननि खे परवाह न आहे की माण्हू मरे थो, एक्सीडेंट थिए थो पियो, पोयों माण्हू ब्रेक हणे थो पियो, उन्हनि खे परवाह न आहे, उन्हनि खे फज़ीलत सेखारी वञे त उहो पंहिंजी फज़ीलत सां जेको ड्राइविंग कई वञे, माना उन्हनि जी ट्रेनिंग कराई वञे, बहितर थींदो। बिल्कुलु ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी। हीउ जेको नओं निज़ाम आहे ट्रैफ़िक जो, जीअं मां पहिरियों चयो त बहितरी जी ज़रूरत बि आहे, बहितरी तरफ़ असांखे वञण बि घुरिजे, पर जीअं माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण सां गॾोगॾु ख़ासि तौर ते जॾहिं जेको लाइसेंस इशू थिए थो उन वक़्त ते उन्हनि खे तरबियत ॾिनी वञे त भई हिन तरीक़े खे अगरि तव्हां फॉलो न कंदव तव्हांजे मथां चालान थींदो। बहरहाल इहा उमेदु करे सघूं था त असांजो जेको कराची जो जेको ट्रैफ़िक जो तमामु वॾो मसइलो आहे, अगरि हुकूमत संजीदगी सां ईअं ई पंहिंजी जेके कोशिशूं जारी रखियूं त मामिलो हल थी सघे थो, पर हाणे ॾिसणो इहो आहे त इहो जेको निज़ाम आहे इहो केतिरो फ़ाइदेमंद साबित थी सघे थो। अॼु सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अला भाई।